कंप्यूटर था जो डिस्क फुल थी वही आहे सफ़ा। बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि ज़िदनी इल्मा। आमीन या रब्बल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सभिनी खे अचो त क़ुरान सिखूं सिंधी में। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सूरह रहमान नंबर आहे 55। इहा के मकी था चवनि के मदनी था चवनि, पर बहरहाल मुंहिंजी इंक्लिनेशन मकी ॾे वधीक आहे, छो जो हुन में जेका बार बार जेको इहो वर्जा थियल आहे न रिपीटेशन आहे, अभी अया लारबिकमात कज़िबान, इन मां इहो ख़बर पए थी पई त उन दौर जी आहे जॾहिं काफ़िरनि माना हक़ मञण को इनकार करे छॾियो। अलाह पाक ई आयत जो माना हिकिड़ो सूरत जो अजीब हिकिड़ो पैटर्न आहे। हालांकि रिपीटेशन ने ॿियनि हंधनि बि आई आहे साॻियुनि आयतुनि जी मुख़्तलिफ़ सूरतुनि में। ऐं हिकिड़ी जेका आहे जेका के जेका 4-5 दफ़ा बि आयूं आहिनि, ठीकु आहे न। पर हीअ इहा सूरत आहे जंहिंमें 31 भेरा इहो आयो आहे फबी अया अला रब्बिकुमा तुकज़िबान। 78 आयतूं हिन जूं, 78 आयतूं आहिनि की उन मां 31 आयतूं फबी अया अला रब्बिकुमा तुकज़िबान। आलाए जी माना कंहिंखे ख़बर आहे? जेकॾहिं कंहिंखे चेट जेको अनम्यूट करे ॿुधाए फबी आई आला रब्बिकुमा तुकज़िबान, आलाए जो मतिलबु छा आहे? अचो हिन में ॾिसंदासीं इंशाअल्लाह अॻिते। आलाए जो मतिलबु इहा आहे नेमत। हाणे सूरह रहमान अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान, इहो असां हिनखे ज़िक्र करे चुका आहियूं इंशाअल्लाह ताला। हिन जो त अर्रहमान ते पाण ॻाल्हाए चुका आहियूं। अल्हम्दुलिल्लाह तहाई महिरबान क़ुरान सेखारियो, माण्हू खे पैदा कयईं, हुनखे पधिरो ॻाल्हाइण सेखारियईं। इहो थियो अल्लमहुल बयान। ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। उन खां पोइ अॻिते हलूं था पिया। सिज ऐं चंड माना सिज ऐं चंड पूरे हिसाब ते हलंदा आहिनि ऐं वलियूं ऐं वण अल्लाह पाक खे सिजदो कंदा आहिनि। अशम्स वल कमर बिहुस्बान व नज्म व शजर यसजुदान। हिन में 4 अखर आहिनि जेके माना 4 लफ़्ज़ आहिनि। शम्स माना सिज, कमर माना चंड, बेहुस्बान माना हिसाब सां हलंदा आहिनि, बेहुस्बान माना पंहिंजे हिसाब सां हलंदा आहिनि। ठीकु आहे, कहिड़ो सवलो लफ़्ज़ आहे, रिलेशन थी वञे न। अशम्स वल कमर बेहुस्बान माना हिसाब सां। नज्म व शजर यसजुदान, नजम माना हिया वलियूं, के चवंदा आहिनि सितारा, पर वलियूं बहितर आहे, अल्लाहु आलम। व शजर वण यसजुदान सिजदो कंदा आहिनि। उन खां पोइ ही असां कवर करे चुकासीं हिन ते त कीअं हिननि जो पैटर्न आहे। उन खां पोइ ऐं आसमान खे बुलंद कयईं ऐं इंसाफ़ जी ताराज़ी रखियईं, आसमान खे बुलंद कयईं। इन में ई हिकिड़ी वॾी माना हिकमत जूं ॻाल्हियूं आहिनि, विज़डम जी। आसमान कीअं बुलंद थियो, हाणे हिन ते जेकॾहिं सोचींदा रहो त तव्हांजा वरी काफ़ी कलाक खपनि इन ते ॻाल्हाइण लाइ। उन खां पोइ ताराज़ी रखियईं। अॼु मां तव्हां सां हिकिड़ी शइ डिस्कस थो करणु चाहियां, ओपनली साईं, क़ुरान पाक में आहे तदब्बुर करणु। हाणे हिन मीज़ान जो मतिलबु मूंखे ईअं सम्झ में ईंदो हुयो त इहो उहो ई मीज़ान आहे जंहिंमें अमल तौर बि आहे। कंहिं दोस्त सां ॻाल्हि थी, अॻिते रिसर्च कईसीं, ॻाल्हि निकिती त इहो थी सघे थो इहो मीज़ान इहो हुजे त जीअं अंग्रेज़ी जी माना में चयो त उन में जेको आहे न ऑर्डर इम्पोज़ कई। मीज़ान कायम की माना बैलेंस कायम कयमि। बैलेंस माना ताराज़ी न, बैलेंस माना इहो त किथे मथे बीठो आहे न, इहो कंहिं वज़न सां बीठा आहिनि। ईअं खणी चइजे त वज़न में आहिनि सभु शइ। कंहिंखे वज़न में रखिबो आहे न, माना कंहिं सभिनी खे वज़न में रखियल आहिनि। माना इहो सिस्टम आहे जंहिंजे तहत आसमान सां रिलेशन आई त आसमान खे मथे कयो वियो ऐं उन में वज़न मुक़ररु कयईं। ठीकु आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो आहे दुनिया में। पोइ जेकॾहिं अॻिते हलूं था पिया, जिते असां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन मुंहिंजा माना भाउ या ॿिया हुननि सां डिस्कशन कईसीं, असांजो काफ़ी हिकिड़ो शाम ताईं गुज़रियो, मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयूंसीं, मुख़्तलिफ़ किताब ॾिठासीं। अॼु मूंखे जेको आहे, जेको मुंहिंजो पंहिंजो उस्तादु आहे
माना जेको उन सां ॻाल्हि कंफर्म थी वई त हक़ीक़त इहा आहे त हीअ उहा ताराज़ी उनजो इहो ख़्याल आहे त उहा ताराज़ी न आहे जिन अमल तौर बि आहे उहो सूरत अल इमरान में आहे उहो इनशा ताला हुनखे मां वरी पोइ ॾिसंदुसि त किथे आहे कीअं न आहे उहा पोइ ॾिसबो हुन में सूरत हाशिया में बि हिकिड़ो ज़िक्र आयो आहे ईअं ठीकु आहे पर हीअ जेको आहे इहो आहे उहा ताराज़ी मुक़ररु कई माना उन में वज़न माना हिकिड़ो ईअं रखियो वियो हिकिड़ो बैलेंस आहे हुन में उन खां पोइ कंटेंशन इहो हुयो त भई अल्लाह ततगौ फिल मीज़ान ततगौ जेको आहे निकितल हूंदो आहे माना इहो माना जीअं न हू करे छा चवंदा आहिनि सिंधी में छा चइजे त इनकार न थींदो पर माना उहो उन खां ॿाहिरि निकिरे आहे का शइ ठीकु आहे न त उहो उन मूजिबि मतिलबु आहे त हाणे ॻाल्हि इहा आहे त उहो चयो वियो आहे त उन खां न निकिरो हाणे असांजो इहो हुयो त भई जेकॾहिं मुस्लमान माना माण्हुनि जे लाइ कानून न आहे इहो कानून अलाह जो ठहियलु आहे उन खां त इंसानु निकिरी कोन थो सघे पर हाणे ॻाल्हि इहा आहे फाइनल ॻाल्हि इहा थी कजे हिनखे समराइज़ थो कजे अल्लाह ततगौ फिल मीज़ान माना छा थो चए त उन लाइ त तौर में हंध खां न लॻो हाणे तौर जेका आहे न इहा तौर ताराज़ी वारी न आहे तौर माना अगेन इहो बैलेंस आहे बैलेंस चाहे त जॾहिं इहो अलाह पाक बैलेंस जी ॻाल्हि थो करे पियो आसमान जे हिन में जेको बैलेंस ठाहे वियो असां बि उनजो पार्ट आहियूं हिते असांखे बि पंहिंजे बैलेंस मां न आहे निकिरणो ऐं बैलेंस कहिड़ो आहे उहो इहो आहे त अलाह पाक जीअं हुननि खे पंहिंजे हुकुम जे ताबे कयो आहे जेके उन जे हुकुम जे ताबे हलनि था पिया असां बि कंहिं हुकुम जे ताबे आहियूं उहो कहिड़ो आहे अलाह पाक इहो ई चयो आहे न त अलाह पाक इंसान जिन खे न पैदा कयो सवाइ इबादत करण जी इबादत करणी आहे ऐं उन में जेके अलावा ॿियूं ॻाल्हियूं साइड ते शामिल आहिनि सॼो ॾींहुं मस्जिद में इबादत न आहे करणी फैमिली रखणी आहे इहो इबादत में शामिल आहे पाड़े जी ख़्यालु रखणो आहे इबादत में शामिल आहे बीमार वञी पुछा करणी आहे इहो बि इबादत में शामिल आहे न त मां नफ़ल वेठो पढ़ां भले बीमार पियो हुजे अस्पताल में को पुछण ई न वञेसि इहा इबादत पर अलाह पाक इबादत जो वसीउ मतिलबु आहे त उहो असांखे करिणो आहे उन मां असांखे न निकिरणो आहे उन खां पोइ अलाह पाक असां ते हिकिड़ी ज़िमेदारी बि ॾिनी न की त मां इंसान खे ख़लीफ़ो मुक़ररु कंदुसि त ख़लीफ़े जी केॾी वॾी ज़िमेदारी हूंदी आहे उहा ख़िलाफ़त जी ज़िमेदारी असांखे पूरी करणी आहे उन खां पोइ अलाह फरमाए थो पोइ वरी अचे थो पियो इंसाननि ॾे छो जो ख़लीफ़ो आहे न उनखे छा करिणो आहे जेको पाण क़ाइमु कयो अथई मीज़ान तव्हां बि क़ाइमु कयो कीअं अक़ीमुल वज़न बिल क़िस्त ऐं क़ाइमु कयो तौर बैलेंस हर ॻाल्हि में बैलेंस रखणो आहे हर ॻाल्हि में बैलेंस रखणो आहे एक्सट्रीमिस्ट बि न आहे थियणो लेज़ी बि न आहे थियणो कंहिं अमल में सुस्ती बि न आहे करणी अक़ीमुल वज़न बिल क़िस्त पर बिल क़िस्त जेको आहे हुनखे ॿुधाए थो इंसाफ़ सां क़िस्त माना इंसाफ़ सां क़ाइमु कयो हाणे जेकॾहिं हिकिड़ो इंसाफ़ जो लफ़्ज़ असांजे लाइफ में अची वञे न त हिकिड़ो इंसाफ़ ॿियो सच त अञा बि बुनियादी ॻाल्हि आहे छो जो सच सां ई इंसाफ़ थींदो न इंसाफ़ जी कुर्सी ते वेही आदिल माण्हू हुजे अदालत जो नालो हूंदो आहे न आदिल मुरितला आदिल जेको हूंदो उहो ॻाल्हि इहा आहे त जॾहिं इंसाफ़ कंदो तॾहिं सच ॻाल्हाइण जी हूंदसि ॻाल्हि तॾहिं पोइ इंसाफ़ थींदो जेके सच न ॻाल्हाईंदो इंसाफ़ करे कोन सघंदो त क़ाइमु कयो तौर पूरे इंसाफ़ सां ऐं न कयो तौर में खोट पोइ तौर उहा ई आहे जेकी हर अमल जी ॻाल्हि आहे भला आलम कंहिं बि अमल में बि खोट न आहे करणी न छड़ो मज़न में न आहे करणी ॿियनि अमल में खोट न आहे करणी हिते जेका अहम ॻाल्हि में लास्ट टाइम कई मां वरी अर्जायां थो पिया इहा हिन में जेको वक़ीमुल वज़न आयो आहे न माना इहो आहे एस्टेब्लिश क़ाइमु कबो आहे सोसाइटी में ऐं पियो इन जो कंपेरिज़न कंहिंसां आहे वाक़ीमु सलात तव्हां सॼो मस्जिद में ॿुधंदासीं असां 7 ख़ुतबनि में ॿुधो आहे वाइज़नि में ॿुधो आहे वाक़ीमु सलात कंहिं न चयो आहे त वाक़ीमुल वज़न बि आहे हिन करे अॼु जो मैसेज असांजो अॻे दफ़े मां इहो मैसेज जो महम ऐं मां पंहिंजे लाइ ॿियनि लाइ इहो मैसेज अहम आहे त वाक़ीमु सलात जाते एतिरा मर्तबा क़ुर पाक में आयो आहे हिते वाक़ीमुल वज़न बि आयो आहे माना क़ाइमु करिणो आहे निमाज़ खे क़ाइमु करिणो आहे ताराज़ी खे इंसाफ़ सां असांखे विसरियल आहे इहा ॻाल्हि हाणे हलूं था पिया वलर्द वदाहा लिलानाम ज़मीन खे विछायो कंहिंजे लाइ मख़लूक लाइ फिया फाकियतु वनख़लु ज़ातुल अकमाम विछायो अथई अलाह पाक ज़मीन खे विछायो आहे भले असांखे गोल नज़र ईंदी आहे या चऊं था असां फिरे थी करे थी पर विछियल आहे जिते माण्हू रहनि था हाणे हीउ जेको मां चवां त वरी ॾिसंदासीं जॾहिं अलाह पाक क़यामत ॾींहुं ज़मीन खे चवंदो त मां वेड़ींदुसि उहे वेड़ वारो आहे ख़ाली हिते विछाईं पोइ वेड़बी हलूं था अॻिते मंझसि ऐं मेवा ऐं खजियूं शाखनि वारियूं फरियूं मेवा ऐं फरियूं ऐं ॿियो छा आहे हुन में वल हब अनाज आहे कहिड़ो
अन्न बुह वारो हे जेको ने बुह थींदो आहे ऐं गुलदान खुशबूदार या सेंट हुजे उन खां पोइ हीअ जेका आयत आहे पोइ ए जिनो ऐं माण्हू पंहिंजे रब जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा फबी अय्या ला रब्बुकुमा तुकज़िबान इन में ॻाल्हि इहा आहे त फ माना पोइ फबी अय्य माना पोइ कहिड़ी कहिड़ी फबी अय्य माना पोइ कहिड़ी कहिड़ी अलाए माना नेमतूं रब्बिकुमा पंहिंजे रब जे तव्हां ॿई हिन में इहो ऐं मां त तव्हां ॿई कहिड़ा ॿई जिन ऐं माण्हू ॿ ग्रुप आहिनि तुकज़िबान माना इनकार कंदव कहिड़े कहिड़े हाणे ही जो सलीस तर्जुमो माने लफ़्ज़ी तर्जुमो ही आहे पोइ फ माना पोइ कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो पंहिंजे पालनहार जी रब्बिकुमा ऐं ॿई माना ॿिनि जे लाइ इनकार कंदव तुकज़िबान या हिकिड़ो दफ़ो सम्झ में अची वई हिन खे रिपीट न कबो इनखे बसि थोरो स्किप कबो हलिबो ठीकु आहे न हाणे ही मज़े जी ॻाल्हि मां जेका ॿुधाइणु चाहियां पियो लास्ट टाइम ॻाल्हि में कोन हुई मुंहिंजे ख़्याल में हीअ असां अटैच प्रोनाउन पढ़िया आहिनि न हा हुम का ये कुमना इन मां वधीक डिटेल में कोन थो वञा पर इहो ईअं आहे त हिकिड़ो हूंदो आहे हू माना माण्हू पर हुन जो तूं ऐं तुंहिंजो माना पोज़ीशन थींदी आहे न का तूं तुंहिंजी तबियत तुंहिंजो घर ठीकु आहे तूं थींदो प्रोनाउन ऐं तुंहिंजी थींदो अटैच प्रोनाउन हीअ असां कंदा आहियूं अरबी में हाणे इन लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं क माना यूआर सिंधी में छा थींदो आहे तुंहिंजो अरबी में छा थींदो क हिकिड़ो माण्हू आहे त हुनखे चवंदासीं तुंहिंजो घणा माण्हू हूंदा सिंधी में छा चवंदासीं तव्हांजो अरबी वारा छा चवंदा कुम थियो ऐं जेकॾहिं ॿ माण्हू हुजनि त सिंधी में छा थींदो तव्हांजो साॻी ॻाल्हि अरबी में छा थींदो कुमा इहा वाहिद सूरत आहे जंहिंमें कुमा जी घणी घणी ॻाल्हि आई आहे सॼी माना उन ते भरियल आई ॿियनि में घणे क़दुरु ग्रुप में ॻाल्हियूं आयूं ॿियनि में इहो न आहे ॿिनि जो सवाइ किन चइनि ते मथां हुजे अलाह आलम ख़लक़ल इंसान मिन सलसालिन कल फ़ख़्ख़ार असां हिते अची ख़तमु कयोसीं पंहिंजो लास्ट सेशन त माण्हूअ खे पैदा कयईं वॼंदड़ मिटीअ मां जड़ी ठिकर जंहिंमें ठिकर मां जेकी ठहींदी आहे चिकी मिटी मां उहो ऐं जिन खे बाहि जे उले मां ऐं जिन खे हिते लिखणु खपे पैदा कयईं थींदो लफ़्ज़ अचणु खपे हिते छो जो ॿिन्ही तरफ़ ख़लक़ आयो आहे हुते बि ख़लक़ आयो आहे माण्हू खे पैदा करण जे हिते बि अचणु खपे त हिन आयत में बि अचणु खपे ऐं जिन्हनि खे पैदा कयईं बाहि जे उले मां हीउ जेको बाहि जो उलो आहे न हीअ मारिज मिला मारिज अड़ी बाहि न आहे बाहि जो उलो हुन में इहा प्योर बाहि आहे जंहिंमें स्मोक वग़ैरह थींदो आहे हुन खां पोइ अॻिते हलूं था पिया रबुल मशरिक़ आहिनि रबुल मग़रिब आहिनि ॿ मशरिक़ जंहिंजो ॿिन्ही ओभरनि जो पालनहार आहे ऐं ॿिन्ही ओलहनि जो पालनहार आहे इहो गुज़िरियल में करे चुका आहियूं हितां खां नज़र फेरायो हितां हेसि ताईं ॿई तरफ़ जेका नज़र वेंदी ओभर तरफ़ त ॿई ओभर अहिड़े नमूने सां ॿई ओलह उन्हनि ॿिन्ही अच्छा उन खां पोइ हाणे ॿिनि दरियाउनि खारे ऐं मिठे खे वहायई मरजल बहिर बहिर माना समुंड जो पाण में गॾिजनि था गॾिजी था वहनि वरी अॻिते छा आहे बैनहुमा बरज़खुन ला यब्गियान उन्हनि ॿिन्ही जे विच में ओट आहे जो हिक ॿिए ते ज़ाती नथा कनि हिक ॿिए सां मिलनि कोन था कमाल हीअ असां पाण गुज़र करे चुका आहियूं त हिकिड़ी अनसीन वॉल आहे हिकिड़ी इहा वॉल जेका आहे का ब्रिक वॉल न आहे कंक्रीट जी वॉल कोन ठहियल आहे but there is a wall because the two waters don't mix into each other. The two waters remain separated. ये सो लकीर ठही पई आहे बल्कि किन जाए ते बाक़ायदे माना निशान ठहियल आहे ही जबराल्टर हुयो जिते हिकिड़ी इहो बि आहे त ही जेके ॿ समुंड पाण में कोन था मिलनि ही जबराल्टर जो इन ते मूं चयो हिकिड़ी थोरी नंढड़ी ॻाल्हि ज़िक्र करे छॾियां उहो इहो आहे त हिनखे चवंदा आहिनि जबराल्टर माना जबल तारिक ही आहे नक्शे में ये ॾिसो ही स्पेन माना ही सिंधी में हिनखे चवंदासीं उंदुलस चवंदा आहिनि न अरबी में आहे सिंधी में उंदुलस ऐं ही अफ्रीका आहे हाणे ही जेको जंगी जॾहिं हलनि पियूं त हिते मूसा बिन नुसैर हुयो हुननि जो बनी उमया वारनि जो उन माना हिते फ़ौजूं जेके मोकिलियूं हुयूं स्पेन में त उनजो लीडर हुयो जेको कमांडर हुयो तारिक बिन ज़ियाद थियो या तारिक बिन ज़ियाद पोइ हुनजी फ़ौज ई तक़रीबन 17,000 को वरी होॾो जॾहिं फ़ौज निकिती हुननि जी वेण त ख़बर त पए त लख जी फ़ौज आहे हाणे इहो त बैलेंस आउट थी वियो त पोइ हिन वरी वापसि हुनखे पंहिंजे हुनखे मोकिलियो अमीर खे त फ़ौज ॿी मोकिलियो त 7,000 ॿिया आया पोइ 20,000 तक़रीबन पोइ बि माना 5 जून ते
फ़ौज जी पंजूर ते फ़ौज सां विहणु ॾाढो ॾुखियो हुयो त हिननि जा माण्हू मायूस थी विया त उते जेके मुस्लमान हुया उन्हनि चयो त भला मोटूं त उते हिन हिकिड़ो अज़ीम फ़ैसिलो कयो जेको तारीख़ में तारिक बर्न हिज़ बोट्स इहो वॾो तारीख़ में हिकिड़ो जुमिलो अची वियो जो हिन जेको आहे पंहिंजे हुनखे हुकुम ॾिनो पंहिंजे सालारनि खे त ॿेड़ियूं साराए छॾियूं ॿेड़ियूं जो साड़िजी वयूं त पोइ हिते जॻह कोन पई अचे हीउ टुकड़ो जेको नंढो नज़र थो अचे न साईं तक़रीबन 13 किलोमीटर जो समुंड आहे 13 किलोमीटर्स हाणे त मोटण जी जाइ कोन हुई पोइ बढ़िया हुननि फतह बि करे वरितो अॻिते हलूं था पिया यख़रुज मिन लुलु वन मरजान ॿ समुंडनि पाण में नथा मिलनि पर ॿिन्ही मां मोती ऐं मरजान निकिरंदा आहिनि ॿिन्ही मां ईअं न त हिकिड़े मुंहुं निकिरे त हिकिड़े मुंहुं न निकिरंदो ॿिन्ही मुंहुं निकिरनि था माना कमाल आहे न ॿ डिफरेंट वाटर्स आहिनि पर ॿिन्ही मां इहे ॿ शयूं निकिरनि थियूं पयूं जंहिंमें लाइफ आई आहे उन खां पोइ फबी अला रब्बुक मां तुकज़्ज़िबान इहो अचे थो पियो मां हिनखे थोरो स्किप कंदो थो वञा टाइम जे करे छो जो ऐं उन अलाह जा जहाज़ आहिनि ही जेके सड़क खयल ऊचा समुंड में जबलनि वांगुरु था हलनि हाणे इन्हनि ते कहिड़ो कानून अमल थो करे पियो ज़ाहिरी ॻाल्हि आहे भली काठी आहे कीअं बि ठहे थो बादबान कहिड़ो कमु था कनि उहे हवा खे कीअं रुख मटाइनि था कीअं हुनखे जेको आहे डायरेक्शन ॾियनि था पिया इहो हवा न हुजे इहो छा ॿेड़ी हली सघंदी कोन हली सघंदी इहा ई ॻाल्हि अलाह पाक चए थो त माना इहे उन जा माना ओनरशिप उनजी आहे भले तव्हां अलाह तव्हां यूज़ इस्तेमालु कयो था पिया ओनरशिप अलाह पाक जी आहे ठीकु आहे न उन खां पोइ छा आहे सभु जेकी बि ज़मीन ते आहे सो नास थींदो इहा जेका हीअ आयत आहे न साईं इन में काफ़ी गौर करण जी ज़रूरत आहे हेसि ताईं जे असां ॻाल्हि कंदा हलिया आहियूं सिज चंड आसमान ज़मीन सभु शइ ज़िक्र कंदो आहियो मेवा हर शइ नेमतूं हलंदियूं आहियूं वरी अची ॻाल्हि ते पुगी समुंड ते बि अची वई ठीकु आहे न मोती समुंड मां बि निकिरनि था पिया अलाए छा छा थींदो अञा ॿियूं मख़लूक जी ज़िक्र ई कोन आयो इहे सभु नेमतूं घणाई थी वञनि आख़िर में अची अलाह पाक फरमाए थो हिन में हिते हिन आयत में जॾहिं जेको हीअ ॻाल्हि थी त पोइ चए थो पियो अलाह पाक 26 नंबर में सभु जेको बि ज़मीन ते आहे सो नास थींदो कमाल ॾिसो न क़ुर पाक जे माना रब्त जो कमाल आहे हेॾी सारी शइ आई आहे पोइ जॾहिं इहा शइ आख़िर में ईंदी त माना उन्हनि जी अहमियत कहिड़ी रहिजी वई अहमियत रहिजी वई ॿिनि ॻाल्हियुनि में फ़क़ति या त जेसि ताईं तव्हांजी हयाती आहे तव्हां इस्तेमालु करे सघो था पिया तव्हां हलाए वियो पोइ खणी विरहंदा तव्हां न करे सघंदा माना इहा तव्हां लाइ टेम्पररी आहे जेसि ताईं तव्हांजी हयाती आहे उन खां अलावा जेकॾहिं तव्हांजी हयाती आहे पर जेको बि ज़मीन ते आहे सो नास थियण वारो आहे जॾहिं नास थियण वारो आहे त भई हुनजी अहमियत केतिरी रही माना हुनजो वैल्यू वक़्तायती आहे न इहा ॻाल्हि सम्झणी आहे इहे नेमतूं अलाह पाक जेके असांखे ॾिनियूं आहिनि इहे वक़्तायतियूं आहिनि इन मां फ़ाइदो वठिणो आहे ऐं शुकुर करणो ऐं नाशुक्री न आहे करणी ऐं उन में इसराफ़ न आहे करणो शयूं फ्रिज में फाकियतनि मेवा विञाइणा न आहिनि ज़रूरत मुताबिक़ ठाहिणा आहिनि खाधा कोई खाइणा आहिनि जेके खाइण खां बची था पवनि उहे कोशिशि कर त बचजनि न त ॿिए खे उन में शामिल कजे उन खाधे में ख़ासि तौर ते इहा ॻाल्हि आहे अहिड़ी नमूने सां कपिड़ो लटो आहे 50 जोड़ा रखी तव्हां हिकिड़ो बि ख़ैरात न कयो बल्कि हक़ीक़त ईअं करणु खपे त ईद अचे थी न ईद ते माण्हू 50 पंहिंजा कपिड़ा ठाराए थो ॿारनि जा ठाराए थो ख़ुशियूं करे थो अलाए केतिरियूं ख़रीदारियूं करे थो पियो नौकर खे सिंध जी ॻाल्हि था चऊं या कंहिं ॿिए ग़रीब गुरबे खे पंहिंजा नवां कपिड़ा वठी जेके पंहिंजा 4 पुराणा जोड़ा आहिनि उहे हुनखे ॾेई छॾिबा ईअं बि करणु ठीकु आहे तव्हां पंहिंजा कपिड़ा कढिया इहो बि सुठो आहे पर नओं जोड़ो कोन थो ॾेई सघिजे 6 जोड़ा पंहिंजा अचनि था पिया पंहिंजे सॼी फैमिली में आया हिकिड़ो जोड़ो नओं कंहिंखे मिले लेडीज़ जो मिले जेंट्स जो मिले पर रवा कंहिंखे मिलिया नती में न्याणी खे ॿ जोड़ा ॾेई छॾिया ॿ जेको आहे सैंडल कंहिंखे ॾेई छॾिया पंहिंजा 6 सैंडल वरिता घर में 2 सैंडल हुनजे घर पुॼाए छॾिया नंढी जेका न्याणी आहे पाड़े में रहे थी भले असांजी मुस्लमान आहे न आहे खणी माइटाणी बि न आहे यतीम बि न आहे छा थी वॾी करे माण्हू ईअं ख़ैरु कढे हक़ु पहिरीं पंहिंजे माइटनि जो आहे अच्छा उन खां पोइ इहो आहे अलाह पाक जो शुक्र न त थी नाशुक्री सभु जेको ज़मीन ते आहे नास थींदो ऐं बाक़ी छा रहंदी अलाह पाक इहा ॻाल्हि करे कमाल आहे उनजे मथां ॿी कहिड़ी आयत थी अचे ऐं बाक़ी रहंदी ज़ात तुंहिंजे पालनहार जी हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
जो आहे वॾे मर्तबे वारो, आली शान, ज़ुल जलाल वल इकराम, ज़ुल जलाल ऐं इकराम वारो माना ऐं इज़त वारो। फबिअई आला सभु शइ इहा फना थींदी, जेका ॿुधाइजे थी केॾी बि सुठी आहे, केॾी बि सुहिणी आहे, केॾी बि लाजवाब आहे, उहा फना थींदी, रहंदी ज़ात बाक़ी अलाह पाक। पोइ जेको बि आसमान ऐं ज़मीन में आहे सो सभु को अलाह खां घुरंदो आहे। यसअलुहु मन फिस समावाति वल अर्द, आसमाननि में ऐं ज़मीन में कंहिंखां घुरंदा? अलाह पाक खां। ऐं वरी अलाह पाक, हीअ ॾाढी प्यारी आयत आहे, तमामु ॾाढी, माना आहे त सभु सभु सोन आहे, पर ॻाल्हि इहा आहे हिन में ॾाढो लुत्फ़ आहे सम्झण जो। यसअलुहु मन फिस समावाति वल अर्द, जेको बि आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो सभु को अलाह खां घुरंदो आहे। सभु ॾींहं उहो कम में आहे, कुल यौमिन, सभु ॾींहं फी शान, कम में मशगूल आहे। हाणे कम में मशगूल आहे, इहो आसमान बीहारियो अथई, पर कम में मशगूल न हुजे, का ॿिए ध्यानु थी वञेसि, इहो आसमान ई किरी पए, न, कम में मशगूल आहे, हर शइ खे संभाली वेठो आहे। पर हिन में ॿी बि ॻाल्हि आहे हिकिड़ी, उन ॾींहुं ॿुधायांव त जंहिंसां तदबुर माण्हू करे थो न, थोरो क़ुरान खे पढ़े थो, सिखे थो, अलाह पाक नई रोशनी ॾिए थो पियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त इहो त थियो पंहिंजी जाइ ते, अलाह पाक काफ़ी दफ़ा बयानु कयो, अल्लाह ला इलाहा इल्ला, आयतुल कुर्सी आहे अलाह पाक जी, त न झूठो थो अचे, न हुनखे निंड थी अचे, न थकिजे थो त झूठो ईंदुसि न, अलाह पाक इन्हनि कमनि में थकिजे ई नथो न। त हीअ ॻाल्हि हिते यसअलू में जो आई आहे, इहो ॾाढो कमाल आहे। उहो इनजे करे आई आहे, हिकिड़ी असांखे हिकिड़ी इंसेंटिव केॾो ज़बरदस्त मिले हिन मां। ॻाल्हि इहा आहे, यसअलू मन फिस समावाति वल अर्द, सभु को घुरंदो आहे उनखां, माना सभु कंहिं ॾींहुं उहो कम में बि मशगूल आहे, माना जेको को घुरे थो पियो उहो ॿुधे थो, माना हू हर माण्हू हुन खां सुवाल थो करे, ऐं हू मशगूल आहे हर ॾींहुं उन सुवाल खे ॿुधण में। रमज़ान शरीफ़ में त अलाए केतिरा दफ़ा अलाह पाक जी रहमत वधी थी वञे उन्हनि सुवालनि खे ॿुधण जी। सो अचो त गॾु हिक ॿिए जे लाइ दुआ कयूं, पंहिंजे लाइ, पंहिंजे घर वारनि लाइ, पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि लाइ, जेके गुज़ारे विया आहिनि उन्हनि जे मग़फ़रत लाइ, ऐं पंहिंजे जेको आहे न जेके बीमारनि सिहत, उन्हनि जे सिहत लाइ, ऐं सभिनी जे ईमान लाइ, ऐं उमिरि में, सिहत में, वक़्त में, रिज़्क़ में बरकत जे लाइ अलाह पाक सभिनी खे इंशाअल्लाह ताला रमज़ान मुबारक जे सते तुफ़ैल अलाह पाक सभिनी जो जेके जंहिं जेतिरियूं इबादतूं कयूं आहिनि उनखे अलाह पाक पंहिंजे रहमत सां इंतिहाई बहितरी सां क़बूलियत नसीब फरमाए। अलाह पाक उन्हनि में असांखे अञा बरकतूं नसीब फरमाए, असांखे इंशाअल्लाह अहिड़ा रमज़ान शरीफ़ जा खोड़ असांखे नसीब करे, उन आमीन। ऐं उन खां पोइ अॻिते हलूं था पिया त पोइ सनफ्रुगु लकुम अय्युहा सक़लान, ऐं जिनो ऐं माण्हू असीं वांदा थी अवाना मुतवजो थींदासीं। इहा हिते वरी इहा ॻाल्हि आहे, माना होशियारी सां रहो, छो जो वक़्तु ईंदो जॾहिं तव्हां मुतवजो थिबो त पोइ सुवाल वरी ॿिया थींदा हुते उन में। ऐं जिन्हनि माण्हुनि जी टोली जेका नवी आसमाननि ऐं ज़मीन जे पासनि खां ॿाहिरि निकिरी सघंदा आहियो त निकिरो। अलाह पाक केॾो खुलियल चैलेंज थो ॾे, तव्हां मुंहिंजी ख़लक़त जे ॿाहिरि निकिरी सघो था पिया आसमान ऐं ज़मीन मां, त निकिरी वञो। पर अलाह पाक ईअं छॾियो कोन थो ॾे, पोइ छा थो चए, फन फुज़ू, न निकिरी सघंदव, ला तनफुज़ून इल्ला बिसुल्तान, निकिरो पर न निकिरी सघंदव सवाइ कंहिं अख़्तियार जे, उहो अख़्तियार सिर्फ़ु अलाह पाक वटि आहे। पोइ जेकॾहिं को कोशिशि करे थो, जीअं शैतान कंदा हुया, जेको काफ़ी जाइनि ते आयो आहे उनमें, त पोइ अलाह पाक छा थो चए, युरसलु अलैकुमा शुवाज़ुम मिन नारिन व नुहासुन फला तंतसिरान, अव्हां ते बाहि जो उलो ऐं दूंहं मोकिलिबो, जो पोइ तव्हां मुक़ाबिलो न करे सघंदा, कोशिशि कयो, न निकिरी सघंदा न, अथॉरिटी कोन्हे। ठीकु आहे, हाणे हलूं था पिया अॻिते। पोइ जॾहिं आसमान फाटंदो तॾहिं थी वेंदो गुलाबी ॼण मेट्रो तेल, इहो उन वक़्त जो ज़िक्र आहे जेकॾहिं जॾहिं क़यामत थींदी। फैज़न शक ते समा, शक थींदो माना भञण टुरण, ठीकु आहे न। फैज़न माना पोइ जॾहिं, पोइ छा थींदो। हाणे हिते टे हिकिड़ियूं ॻाल्हियूं आयूं आहिनि जेके सूरह वाक़िआ सां मिलंदड़ जुलंदड़ आहिनि। चए असां वटि अञा 16 मिंट पिया आहिनि, इनशाअल्लाह, न माना 11 मिंट, इनशाअल्लाह 11 मिंट में इनशाअल्लाह असां पूरो करे वेंदासीं टाइम में। सूरह वाक़िआ में हिकिड़ियूं टे ॻाल्हियूं आयल आहिनि। इज़ा वक़अतिल वाक़िआ लैस वाक़िआ काज़िब खाफ़िदुन राफ़िअ इज़ा रुज्जतिल अर्ज़ु रज्जुन व बुस्सतिल जिबाल बुस्सा। उन खां अॻिते हले थी पई इहा सूरत, त अॻिते अलाह पाक ॿुधाए थो त जॾहिं क़यामत ईंदी त पोइ टे कैटेगरीज़ थी वेंदियूं माण्हुनि जूं, घणियूं, टे। उहे टे अलाह पाक कैटेगरीज़ ॼाणाईंदो। सूरह रहमान में जॾहिं तव्हां अचो था पिया न, टिनि कैटेगरीज़ जी ॻाल्हि आहे वरी। हाणे हीअ हिकिड़ी कैटेगरी थी वई, कहिड़ी,
ही पहिरीं कैटेगरी हली था सॉरी ये मुजरिमून जे हलायूं था हींअर पहिरीं ही पहिरीं कैटेगरी आहे मुजरिमून जी कहिड़ी आई आहे अल्लाह पाक छा थो चए हाणे जेको असां सूर वाक़िया जो ज़िक्र कयोसीं न हुनखे मुकमिल इहो कबो त सूर वाक़िया ऐं सूर रहमान पाण में मिरर ठाहींदियूं आहिनि उहो मिरर खे अॻिते हली ॾिसूं था पिया छड़ो हाणे फ़िलहाल इहो सम्झूं त मुजरिमून जो ज़िक्र कीअं थो अचे पियो फयौम इज़िन ला युसअलु अन ज़म्बिही इंसु वला जान छा थींदो उन ॾींहुं नकी माण्हू ऐं नकी जिन पंहिंजे गुनाह बाबति पुछबा क़यामत थिए थी सुवाल ज़रूरु पुछबो अलाह ते चए थो त असां वांदा थी तव्हां ॾे मुतवजी थींदासीं पोइ जॾहिं सुवाल ई कोन था पुछनि त पोइ हुकुम थी वियो ॾाढो पोइ उन ॾींहुं नकी माण्हू ऐं नकी जिन पंहिंजे गुनाह बाबति पुछबा केॾी पर इहा ख़ौफ़ ॾियारींदड़ आयत आहे माण्हू खे रिमाइंडर आहे इहो कहिड़ो आहे इहो अॻिली आयत पढ़ंदो न पोइ ॿुधाईंदी हिकिड़ी आयत मां कॾहिं बि मुकमिल मतिलबु ईअं न निकिरंदो आहे छो जो के अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके कनेक्टेड हूंदियूं आहिनि इहे बि हिन सां ॿी सां कनेक्टेड आहे अॻिते यूरफुल मुजरिमून बिसीमाहुम यूरफ माना सुञाणण तारुफ़ थींदो आहे मुजरिमून जो तारुफ़ थींदो सुञाणप थी वेंदी कीअं पंहिंजे शिकिलुनि मां पिया सुञाता वेंदा इहा ॻाल्हि को अलाह से महफ़ूज़ रखे पोइ छा थींदो इहो ख़ज़ बिन नवासी इहो ख़ज़ माना वरितो वेंदो पकड़ियो वेंदो उन्हनि खे बिन नवासी वल अक़दाम पकड़ियो वेंदो उन्हनि खे कंहिंसां ॼुंडनि ऐं पेरनि मां ॼुंड माना पेशनि जा वार थींदा आहिनि ख़ुदा ॼाणे को सिंधी लफ़्ज़ अञा ॿियो को बहितर हुजे पर इहा मुंहिंजे ख़्याल में इहो ई चइबो आहे हुनखे ॼुंडनि ऐं पेरनि मां पकड़िबा ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ काॾे वेंदा उहे छिलाए वेंदा दोज़ख में हा पोइ छा चयो वेंदो हाज़िही जहन्नुम लती युकज़िब इहो आहे दोज़ख जंहिंखे ए गुनाहगारो बेहल मुजरिमून ए गुनाहगारो युकज़िब तव्हां कूड़ भायो हुनजो जेके तव्हां कूड़ भायो हो ऐं मुजरिम उहो जहन्नम आहे जो तव्हां किथे छा थी पोइ उते छा आहे वरी यतूफ़ून बैनहा व बैन हमीमिन आन उन दोज़ख में ऐं तते टहिकंदड़ पाणीअ में पिया ईंदा वेंदा हाणे इहो को कंहिं क़िस्म जो मंज़र आहे फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं अलाह पाक नेमतुनि जो ज़िक्र करे थो पियो जॾहिं तव्हां हिते अॻिते हली ॾिसंदासीं त अलाह पाक जी नेमतुनि जो ज़िक्र कंदो त अलाह पाक थो चए त तव्हां जॾहिं बिस्तर वारा वेठा हूंदा पंहिंजे काउचिस ते कंफर्टेबली उन जा मेवा ॼण इहे हूंदा ॼण तव्हांजे सफ़ा वेझो त खणी खाओ माना अहिड़ो क़िस्म जो अॻिते आयत आहे जॾहिं उहा ॻाल्हि एॾी कंफर्ट आहे त हुननि खे ऐं जॾहिं पाणी जो अचे थो त तव्हां पाणी पीअंदव माना बहितरीनु हूंदो शराब हूंदो जेको बि हूंदो त उहा जॾहिं उते ज़िक्र थिए पियो न कंफर्ट पियो त हेॾे जेको ज़िक्र आहे उहो कहिड़ो आहे तते ऐं टहिकंदड़ पाणी जेको हथ ते लॻे हींअर अलाह न करे असांखे कंहिंखे लॻंदो आहे त माना खले ई साड़े थींदो उहो आहे उन दोज़ख में हिकु उहा जेका बाहि जेको अलाह पाक ज़िक्र करे थो पियो जेको अलाह पाक असां सभिनी खे बचाए पंहिंजे हबीब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शिफ़ा नसीब फरमाए उन दोज़ख में उन बाहि में वरी तते टहिकंदड़ पाणी में पिया ईंदा वेंदा जेका मुंहिंजे लॻंदी माण्हू पाणी ॾे वेंदो त उहो पाणी गरम अलाह पाक असांखे क़ुर पाक सम्झ ॾे ईमानी सम्झ ॾे अलाह पाक जी इबादत नसीब करे ऐं ख़ैर जा अमल करण जी तौफ़ीक़ नसीब करे ऐं इन अल्लाह अजरना मिनन नार आमीन इहा दुआ घुरणी तौफ़ीक़ अल्लाह नसीब फरमाए हाणे हलूं था पिया ॿियो पार्ट आहे कहिड़ो ॿियो पार्ट आहे बस साबिकुन साबिकुन अवल माना अॻिते क़दम खणण वारा माना अॻु खटंदड़ ठीकु आहे भले मन ख़ाफ़ मक़ाम रबी जन्नत आहे ऐं जेको पंहिंजे पालनहार जे आॾो बीहण खां ॾिनो केॾा लफ़्ज़ आहिनि तमामु हिकिड़ा माना खुलियल लफ़्ज़ आहिनि ऐं वॾी हुनजी तमामु माना आहे हिकिड़े में जेको पंहिंजे पालनहार जे आॾो बीहबो आहे माना को मुखालफ़त कंदो आहे मुहाॾो अटकाइबो आहे न हर ॻाल्हि ते एतिराज़ हूंदो आहे हुनखे चइबो आहे मुहाॾो अटकाइण या कंहिंजे आॾो बीहण पोइ जेको पंहिंजे रब जे आॾो बीहण खां ॾिनो तंहिं लाइ छा आहे ॿ बाग़ जन्नत ॿ अगेन ज़िक्र आयो आहे त ॿिन्हिनि जो तमामु घणो ज़िक्र आयो आहे ॿ ग्रुप जिन इंस ऐं ॿ शयूं ॿ आहिनि जन्नतूं घणियूं आहिनि ॿ आहिनि जन्नतान रब कुमा कज़बान जन्नतान इहो ई माना इहो ॿिनि जो थो हले पियो हाणे ॻाल्हि इहा आहे त पोइ अॻिते अचे थो पियो ज़वाता अफ़नान अॻे में ज़वाता ठीकु आहे
हाणे ही जेको आहे वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बिही जन्नतान, अल्लाह जे आॾो बीहण माना अल्लाह जे हुक्म जो इनकार करणु। अल्लाह जे हुक्म जो इनकार कीअं थींदो? अल्लाह असांखे हुकुम त ॾिनो ई कोन्हे। असांखे अल्लाह हुकुम ॾिए थो पियो कंहिंजे थ्रू? पंहिंजे रसूलनि जे थ्रू। माना रसूलनि जो इनकार अल्लाह जो इनकार आहे। क्योंकि रसूलनि जेका ॻाल्हि ॿुधाई आहे उहा मन बि, न त पोइ अल्लाह सां मुहाॾो अटकाइण थी पई। जेको रसूल चए उहा मञणी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त पोइ पंहिंजे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो पंहिंजे पालना जी ऐं जिन इंसान इनकार कंदो। पोइ छा आहे? ज़वाता अफ़नान, ॿई घाटा बाग़ माना उन्हनि ॿिन्ही बाग़नि में वरी फिया ऐनान तजरियान, ॿ चश्मा बि आहिनि उते। चश्मा ख़ूबसूरती पैदा कंदा आहिनि वधीक। असांजे नज़र में त ईअं ईंदो आहे न, अञा हुते कहिड़ी ख़ूबसूरती हूंदी जन्नत, अलाह ॼाणे। पर अलाह पाक दुनिया जी ॻाल्हि त असांखे ॿुधाए सघे थो पियो त जेका बहितरीन तव्हांखे तसवर अची सघे थो पियो, बहितरीन रिसोर्ट जो, बहितरीन जाइ जो, बहितरीन कंफर्ट जो, चश्मा गुलाब बहितरीन बाग़ हुजे, घाटो आसानी हुजे, उहो ई आहे। उन में चश्मा बि आहिनि। पोइ हलूं था पिया अॻिते। उन्हनि ॿिन्ही बाग़नि में सभु कंहिं मेवे मां ॿ जिन्सूं आहिनि। हर मेवे मां घणियूं आहिनि? 2 जिन्सूं। पोइ अॻिते हलूं था पिया। अहिड़नि विछाउनि ते टेकड़ी वेठा हूंदा जेके उन में हूंदा। ग्राहक उन जा जंहिंजो अस्तबरक़ जे पट मां हूंदो। पट उन ज़माने में बि, अरबनि जे ज़माने में जॾहिं ही क़ुर पाक उते लथो आहे त उहा महांगी में अॼु बि महांगो आहे। उन ज़माने में बि तमामु महांगो हूंदो, जेको शाम खां इम्पोर्ट कयो वेंदो हुयो। लोकल त कोन हूंदी इंडस्ट्री का, शाम खां ईंदो, हिते हूंदा ट्रेड, उतां ईंदा। इहो पट उन जो मिसाल थो अचे हिते। बहितरीन माना जेका शइ तव्हां डिस्क्राइब करे सघो था। ऐं उन्हनि ॿिन्ही बाग़नि जे जो मेवो वेझो हूंदो, जेको ज़िक्र कयो न, मेवो वेझो हूंदो। केतिरो वेझो हूंदो? अलाह आलम। एतिरो वेझो हूंदो न, जॾहिं अलाह पाक वेझो छा हूंदो आहे? वेझो हूंदो माना तव्हांजी रीच में आहे। तव्हांजी रीच में थी वियो त वेझो ख़तमु। तव्हांजी कुदरत केतिरी वॾी थी सघे थो, भले 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 हिकिड़ो 20-50 मीटर ताईं हुजे, पर थी सघे थो तव्हांखे एतिरी का ताक़त हुजे, जेका एप हुजे अहिड़ी का, हुनखे तव्हां क्लिक कयो मेवो पुॼी वञे उन सेकंड में, तव्हांजी रीच में हुजे। इंटरनेट त ॾाढी काम सोटी करे छॾी आहे न। कंहिंखे तसवर हूंदो अॻे इहे शयुनि जो, इहे सभु थियनि थियूं पयूं, हाणे हक़ीक़त आई आहे। त इहे शयूं जेके असां तसवर में सम्झूं था पिया बेहिश्त में, जेका नामुमकिन खणी कंहिंखे लॻंदी हुजे, पर मुमकिन आहे। अलाह जी कुदरत खां त हुई का शइ बाई न आहे न। उन खां पोइ अहिड़नि विछाड़नि ते टेक ॾेई वेठा हूंदा जंहिंजो अस्तर इस्तबरक़ जे पट मां हूंदो ऐं उन्हनि ॿिन्ही बाग़नि जो मेवो वेझो हूंदो। पोइ कहिड़ी कहिड़ी नेमतुनि जो इनकार कंदो। माना इहो शॉर्ट फॉर्म आहे इन आयत जो। माना जेको इहा मतिलबु उहो ई आहे जेको हिन में लिखियलु आहे, उहो ई आहे। थोरो सा शॉर्ट करण जे करे चऊं था पिया नेमतुनि जो इनकार नथो। कहिड़ो तव्हां नेमतुनि जा इनकार कंदो? हाणे हलूं था पिया। फी हिन कासरात तर्फ़ लम यतमिसन क़ब्लम वाला जान। उते छा हूंदो? उन्हनि बाग़नि जी माड़ियुनि में शर्म करे हेठि निगाह करण वारियूं हूंदियूं, जिन खे नकी छो आहे कंहिं माण्हूअ उन्हनि खां अॻु ऐं नकी कंहिं जिन। प्योरिटी जी ॻाल्हि आहे, मॉडेस्टी जी ॻाल्हि आहे। जो जंहिंजे लाइ मुक़ररु हुजे उहा उनखे हुजे। उहे हुरूं हीअं न ॼण याकूत ऐं मरजान का अन हुन याकूत वल मरजान। ही जेका आयत आहे ॾाढी तमामु सुहिणी आहे ऐं थिंक करण वारी आहे। उहा ऐं पंहिंजे लाइफ में इम्प्लीमेंट करण वारी आहे। अल जज़ाउल एहसान इल्लल एहसान, मतिलबु चङाईअ जो बदिलो चङाई खां सवाइ ॿियो कोई न आहे। इन खां वधीक कहिड़ी कीअं शइ का क्लियर थी कंहिं ॿिए खे मिले सम्झण जे लाइ। ॿिन्ही ॻाल्हियुनि ते अचे थो पियो। अलाह पाक लाइ बि असां दुनिया लाइ थी वेंदियूं। अलाह पाक चए थो चङाई कयो, जेको हुकुम कयल आहे चङाई जो कंदो त हुनजो बदिलो कहिड़ो आहे? चङाई आहे न। अलाह जेका चङाई ॾींदो, जेका जन्नत में, उहा अलाए केतिरी बहितर चङाई हूंदी। हिकु इहा ॻाल्हि। ॿियो, असां जंहिंसां का चङाई कंदासीं हुनजी मोट असांखे छा मिलंदी? चङाई मिलंदी। इहो क़ुर जो फ़ैसिलो आहे। चङाई जो बदिलो चङाई आहे। माना जेकॾहिं पाण सां चङाई करणी आहे, ॿियनि सां चङाई कजे, उहा बहितरी मिली मोटी ईंदी। पर अहिड़ी चङाई न कजे जो 10 दफ़ा हुन ते थोरा मर्ज वेठा। कंहिंजी भले हेल्प कई न आहे, ज़िक्र शुरू थी वञनि हर जाइ ते। तूं अस्पताल में मां ॾियां पुछण, तूं मां ॾे न आहे, मां थो ॾियां, तूं मां ॾे न आहे, तूं ईअं न कयो। छाजे लाइ? ख़ुदा वास्ते कंदा हलो, ख़ुदा वास्ते कंदा हलो। जेका नकी कजे ख़ुदा वास्ते थी वञे बसि, इंशाअल्लाह। हिन वक़्तु पोइ अचे थो पियो हाणे ॿियो टुकड़ो, असहाबुल यमीन। यमीन माना सॼो हथु। इहो उन में आहे सूर वाक़िया में। यमीन जेको आहे सूर रहमान जो लफ़्ज़ न आहे इहो, पर उन सां हलूं था कंपेयर करणु।
हाणे अचे थो पियो वमिन दोनिहिमा जन्नतान, हिन में वरी अञा ॿ ॿियूं जन्नतूं आहिनि, उन्हनि में ॿिनि बागनि खां सवाइ ॿिया बाग आहिनि ॿ। हाणे ॿी कैटेगरी आहे, उनमें छा आहे, उनमें इहो आहे उन्हनि ऐं ॿई ॾाढा सावा चहच आहे, तमामु चहच सावा आहे, ॾाढो तमामु। हुनमें छा आहे, उन्हनि ॿिन्ही बागनि में फुआरे वांगुरु जोश सां पाणी निकिरण वारा ॿ चश्मा आहिनि। वॾे में पाणी जो ज़िक्र आयो, ऐनान तजरियान, वहंदड़ पाणी, हेॾे वरी फुआरे वांगुरु स्टेगनेंट आहे, पर आहिनि सही ॿ। ठीकु आहे। वरी छा आहे, उन्हनि ॿिन्ही बागनि में हर जिन्स जो मेवो, जीअं अॻ में आयो, फिया फाकियतुम मिन कुल्ल ज़ौजान, ठीकु आहे न, ॿ ॿ जिन्स जो। हिते छा आयो आहे, उन ॿिन्ही बागनि में हर जिन्स जो जेके बि हुजनि मेवो ऐं खजियूं ऐं ॾाणू हूंदा, नाला बि आया मेवनि जा हिते, खजियूं ऐं मथे खजियूं ऐं हेठि ॾाणू गजी आहिनि। ठीकु आहे। उन खां पहिरियों चओ था पिया त उन्हनि बागनि में सॻोरियूं सुहिणियूं ज़ालूं हूंदियूं, उहे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो पंहिंजे पालनहार जे भई जिन सां तव्हां इनकार कंदा, सॻोरियूं सुहिणियूं ज़ालूं हूंदियूं। माना इन लफ़्ज़नि में बि हीउ जेको माना सॻोरी माना एतिराम वारी, फॉर एग्ज़ाम्पल, ठीकु आहे। उन खां पोइ सुहिणियूं ज़ालूं, ऐं छा हूंदो, हुरूं तंबुनि मंझि पर्दा नशीन हूंदियूं। हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको इहो हुर जो चवंदा आहिनि ज़िक्र ऐं औरतुनि लाइ छा आहे, इन जो इहो कॉन्सेप्ट ई तमामु ग़लति आहे माण्हुनि जो। इहो घणेई खे हिन ॻाल्हि जी तमामु सम्झाणी जी इहा ज़रूरत आहे। अलाह पाक माण्हू खे जेकॾहिं पैदा कयो आहे न, हिकिड़ो यूनिट ठाहियो अथई, मर्द उन में, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में मर्द खे सुपेरियरिटी मर्द खे आहे, पर सुपेरियरिटी ईअं कोन्हे त का ॿिया इंफीरियर आहे। इहो जेको करे थो पियो, जेका हिते चवंदा आहिनि रिस्पॉन्सिबिलिटी सां गॾु, माना न अथॉरिटी सां गॾु रिस्पॉन्सिबिलिटी ईंदी आहे, त मर्द खे ईअं रिस्पॉन्सिबिलिटी मिलियल आहे। ऐं इहो जेको औरत सां गॾु जेको माना मर्द ऐं औरत माना हस्बैंड एंड वाइफ, इहो जेको तालुक आहे न, हिन में छड़ो ईअं कोन्हे त मर्द खे सभु सहूलियतूं मिलियल आहिनि, ईअं कोन्हे, औरतुनि जा वॾा हक़ आहिनि। ऐं इहो जेको को विसारे थो, उनखे अलाह जे आॾो मुआॾो करणु न खपे। अलाह जीअं चइबो आहे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं सुनतुनि ते अमल कयो आहे, माना ॿुधायो आहे असांखे ईअं अमल करणु खपे, कीअं घर में हलिजे, कीअं फैमिली सां हलिजे। अलाह पाक असांखे इनजी कोशिशि करण तौफ़ीक़ नसीब फरमाए। थोरो हाकिमियत न आहे रखणी मथां ॿारनि ते या औरत ते, पंहिंजी घरवारी ते, न, हाकिमियत न आहे। हा, ज़िमेदारी जे हिसाब सां ज़िमेदारी आहे, तव्हां अथॉरिटी ज़रूरु आहियो, पर ज़िमेदारी आहे पुछा बि आहे। हुन खां पोइ उन्हनि खे उन्हनि बेश्तनि खां अॻु न की माण्हू ऐं न की कंहिं जिन छुयो आहे, ठीकु आहे न। ऐं पोइ सावनि विहाणनि ऐं सुहिणनि पथराणियुनि ते टेकड़ी वेठल हूंदा, साॻियो नज़ारो जेको हुते पहिरीं ॿुधाए आयो, थोरो हुनजो डिफरेंस आहे सिर्फ़ु। ठीकु थियो। हुन खां पोइ तबारक क़िस्म रब्बिक ज़िल जलाल वल इकराम, आख़िरी आयत इहा आहे जेका आहे मतिलबु तुंहिंजे पालनहार इज़त वारे नाले जो, इज़त वारे जो नालो वॾी बरकत। तबारक क़िस्म रब्बिक ज़िल जलाल वल इकराम, ज़िल माना ओनर, ओनर आहे शान जो, पालनहार छा आहे, रब्बिक तुंहिंजो रब छा आहे, शान वारो ऐं वॾी बरकत वारो, वल इकराम। हाणे हिकिड़ो हिते ॿ स्लाइडियूं आहिनि, पोइ ख़तमु था कयूं पिया। त मूं इहो जेको ज़िक्र कयोसीं त सूरह रहमान ऐं सूरह वाक़िया इहे पाण में मिरर आहिनि। मिरर में तव्हां पाण खे ॾिसंदा साॻियो नज़र ईंदो आहे, फ़र्क़ु कहिड़ो हूंदो आहे, साॻी शइ हूंदी आहे, फ़र्क़ु कहिड़ो हूंदो आहे, डायरेक्शन बदिलिजी वेंदी। तव्हां लेफ्ट हैंड मथे कंदव, होॾे राइट हैंड मथे थी वेंदो, लेफ्ट खणंदो होॾे राइट थी वेंदो, हेॾे राइट खणंदो हो लेफ्ट खणंदो साम्हूं वारो। माना ॻाल्हि साॻी आहे, छो ईअं मिरर इमेज थो ठही वञे। हाणे सूरह रहमान ऐं सूरह वाक़िया में मिरर इमेज आहे। तव्हां कॾहिं पंहिंजे किथे सिंधी तर्जुमो पढ़ी कोशिशि कयो, सिंधी तर्जुमा पढ़ो साईं, महिरबानी करी, वधीक बहितर आहे। मां त ईअं कंदो आहियां, पर मां होॾे बि ॾिसंदो आहियां, उर्दू तर्जुमा बि ॾिसंदो आहियां, अंग्रेज़ी बि ॾिसंदो आहियां, जितां जेतिरो मवाद मिले सम्झण जी कोशिशि कजे। पर मूं वटि जेको क़ुर पाक रहियल आहे, सिंधी मां घणी रेफर कंदो आहियां, अल्हम्दुलिल्लाह। हाणे अर रहमान हेॾो ईंदो आख़िर में, हीउ शुरू में आयो न, हेॾो आख़िर में थींदो, इहो मिरर आहे। हेॾे आयो आहे रब्बिकल अज़ीम, रब जो ज़िक्र आयो, ठीकु आहे। अल्लमल क़ुरान, क़ुरान जो ज़िक्र आयो, हेॾे आयो क़ुरानुल करीम, क़ुरानुल करीम। हुन खां पोइ ख़लक़ल इंसान जो ज़िक्र आयो, जेकॾहिं इंसान खे ख़ल्क़ कयईं त हेॾे अलाह पाक छा थो चए, अफरअयतुम मा तुमनुन, तव्हां नथा ॾिसो त कंहिं हिनखे कीअं थो पैदा थिए माण्हू, या कंहिं कयो हिनखे पैदा, ठीकु आहे।
वल अर्द वदहा लिलनाम, हिते ज़मीन जी ॻाल्हि आई आहे, ज़मीन खे विछाए वियो मख़लूक लाइ, ठीकु आहे। अलाह पाक फरमायो त अफरतुम मा तहरुसून, जा पोख कंदा आहियो त कीअं थींदी आहे इहा, तव्हां कंदा आहियो या अलाह कंदो, तव्हां त ॿिज पोखींदा पोइ हिनखे केरु, ज़ारी ॻाल्हि आहे, हिनखे ॿिज खे फाड़े करे ॿाहिरि मां जेको सलो निकारी कढंदो आहे, अलाह पाक चवंदो आहे। ऐं उहो ज़मीन बेकार आहे जेकॾहिं मींहुं न पियो वञे मथां, अफरतुमुल मा अलज़ी तशरबून, पोइ इहो पाणी केरु तव्हांखे वसाईंदो आहे जेको तव्हां पीअंदा, इहो ज़िक्र थियो। हेॾां वरी जॾहिं अचे थो ख़लक़ल जान मिन मारिज मिन नार, बाहि जे उलिमा पैदा कयो जिन खे, अलाह पाक फरमाए अफरतुमुन नार लती तूर, उनखे बाहि कीअं पैदा कई, तव्हां पैदा कई या अलाह पैदा कई। हीअ जेका चार अफरतुमुन, ॾाढो मज़ो ईंदो आहे पाण में, ॾाढो लुत्फ़ ईंदो आहे। अलाह पाक जी माना केॾी हिकिड़ी ओनरशिप, जेको तमामु हिकिड़ो कंबाइन, बहितरीन हिकिड़ो यूनिट ठहियल आहे हिन में, जेको ॿुधाए थो त अलाह पाक छा कयो आहे, ऐं पाण लाइ पाण ख़ुदि ॿुधाए थो पियो त इहो मां कयो आहे, तव्हां था कयो। ऐं इंसान जी पंहिंजी हैसियत खे ख़बर पइजी वई, जेको अलाह सां मौॾ वटकाईंदो न, उहो पहिरीं हिनखे वञी पढ़े चार शयूं, छा थियो आहे मौॾ वटकाए अलाह पाक सां, जो इनकार थो करे रसूल पाक रसूलनि जे चवण जो। उन खां पोइ जब आख़िर में थो अचे वली मन ख़ाफ़ मुक़ाम रब्बी जन्नतान, ॿिनि जन्नतनि जो ज़िक्र आयो आहे कंहिंजे लाइ, जिन ख़ौफ़ रखियो अलाह पाक जो। उन लाइ अलाह पाक सूरह वाक़िअ में छा थो अचे, पहिरीं कैटेगरी मिनल मुक़र्रबीन, कुर्ब वारनि मां आहिनि, तमामु वेझा आहिनि। ॿियो मिन दूनि मां जन्नतान, ॿी कैटेगरी, हुननि जे लाइ बि ॿ जन्नतूं आहिनि। अलाह पाक फरमाए थो हिन में सूरह वाक़िअ में, असहाबिल यमीन, सॼे हथ वारा, जंहिंखे अमाल नामो सॼे हथ में मिलंदो। असाबल यमीन मां असाबल यमीन, केॾा सुठो आहे असाबल यमीन। टियां कहिड़ा आहिनि, यूरफुल मुजरिमून, हिन में तो छा थिए, कान मिलल मुकज़िबीन, जिन इनकार कयो। ऐं हिते ॿियो छा थींदो, असाबल शिमाल, इहे वरी कहिड़ा हूंदा आहिनि, खॿे हथ वारा, असाबिल यमीन असाबिल शिमाल, ठीकु आहे। बहरहाल हिते असां इंशाअल्लाह ताला हीअ लास्ट आहे असांजी, हिन खां पोइ ख़तमु था कयूं पंहिंजे टाइम ते अल्हम्दुलिल्लाह। हाणे हीअ आहे त अज़वाजन, हीअ अज़वाजन सलास, अज़वाजन सलास सूरह में आयो आहे न, इहो आहे त जॾहिं इहा वाक़िआ थिए थी पई, पोइ टिनि ग्रुपनि में रहिबा, अज़वाजन माना टे ग्रुप, माना ग्रुप, सलास माना टे, टिनि ग्रुपनि में कहिड़ा हूंदा उहे, असाबुल मैमन, सॼे हथ वारा, असाबुल मशअम, खॿे हथ वारा, वसाबिकून नसाबिकून, अॻु खटण वारा। अलाह पाक दुआ था घुरूं त अलाह पाक असांखे अॻु खटण वारो करे, इंशाअल्लाह ताला आमीन रब्बुल आलमीन। मुंहिंजा मौला पाक जेका दुआ घुरी असांजी घर खे क़बूल फरमाए, ऐं जेका असांजे दोस्तनि जिते बि जॾहिं बि जेका बि दुआ घुरी आहे, उन्हनि जे अज़ीज़ क़रीबनि घुरी आहे, दोस्तनि घुरी आहे, मुंहिंजा मौला को सभु उन्हनि खे क़बूलियत नसीब फरमाए। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़ी रशीद मुहम्मद व आलिहि व असहाबिहि अजमईन बिरहमतिक या अर्हमर राहिमीन। ठीकु साईं, ये ख़त्म था कयूं। हिन दुआ सां त अलाह पाक क़ुरान पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए, ऐं हुनजी हिदायतुनि जो अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं सिखण ऐं सेखारण में का ग़लती थी आहे, अलाह पाक उनखे माफ़ फरमाए। आमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, अशहदु अल्ला इलाहा इल्ला अंत, अस्तगफिरुक व अतूबु इलैक।